बरसान आबरकोट थाने जी हद लंजोल आड़ो इंडस हाईवे तां हथियारबंद तां अगवा थियल ट्रालर ड्राइवर इनायतुल्ला पठान ऐं क्लीनर नगीबुल्ला पठान जी बाज़ियाबी लाइ ट्रांसपोर्ट अमले तरफ़ां लॻायल धरणो 12 कलाकनि खां पोइ ख़त्म कयो वियो। DIG लाड़काना नासिर आफ्ताब पठान जे हुकुम ते SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे मुविन खे 2 ॾींहनि में बाज़ियाब करण जी ख़ातिरी बाद रोड खोलराए ट्रैफिक खे वञणु ॾिनो। धरणो राति 1 वॻे खां मंझंदि जो 1 वॻे ताईं 12 कलाक जारी रहियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। बात समझ में आ रही है, इंशाल्लाह आ जाएगा। ये जो आपने किया है ना, ये मैं भी आपको कोई मसला हो, ये बात और आप